दादूमा अलीगुल चन्ना की रिपोर्ट मूजिब गोरख हिल स्टेशन के रहवासियों जो ग्रीन कंपनी खिलाफ एहतजाज। मेहरुल्ला आलखानी, जुम्मन इस्माइल, करमुल्ला आलखानी, इस्माइल बोजदार ऐं दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। चवण हो त असां वडन खां वठी गोरख जा रहवासी आहियूं। गोरख ते असांजी ज़मीन, कारोबार, घर सालन खां मौजूद आहिनि। कुछ वक्त खां वठी गोरख हिल स्टेशन ते ग्रीन कंपनी अची वणकारी जा ठीका खया आहिनि। जंहिंखां पोइ हुननि असांजे माण्हुनि खे नौकरीअ जे नाले ते असां खां कमु वरितो। कमु वठण खां पोइ असांजे माण्हुनि खे पघारूं ॾियण बजाए असांजा दुकान ड्राए पट कया विया आहिनि। हुननि चयो त हाणे ग्रीन कंपनीअ जो अमलो असांखे घर ख़ाली करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं करे असां ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। गोरख ते असांजे वॾनि जूं क़बरूं ऐं जीअण मरण गोरख ते आहे। कुछ महीना अॻु आयल ग्रीन कंपनी गोरख जी मालिक बणिजी वई आहे। हाणे ग्रीन कंपनीअ जो अमलो चवे थो त तव्हांजो हिते कुझु बि न आहे, तव्हां पंहिंजा घर ख़ाली करे वञो, ॿी सूरत में तव्हांजा घर बिल्डोज़ कया वेंदा। हुननि बस वारनि खां नोटिस वठण जी अपील कई।